वेलकम आहे तव्हांखे न्यू व्लॉग में। सो अॼु असां चयो त शहर में वञूं, विज़िट कयूं ऐं कुझु ट्राई कयूं स्ट्रीट फूड। हथ में आहे 1000 रुपीज़। हिन मां असां कोशिशि कंदासीं घणे खां घणी शयूं जेके आहिनि त खाऊं। मूंसां गॾु अॼु हिन व्लॉग में आहिनि मोहम्मद अली, डीजे अलरमस साहब ऐं सरसागर। कैसे असां हिन महिल आया आहियूं पाकिस्तानी चौक ते ऐं हिते कचौड़ी जा शॉप्स आहिनि। ट्राई कंदासीं कचौड़ी। कीअं था प्लेट हलाए कचौड़ी? 80-140। हिकिड़ी प्लेट असां लाइ लॻाइजो। हिकिड़ी प्लेट पहिरियां कचौड़ी खे प्रेस करे नंढा टुकड़ा हुन में छोला थो विझे गरमा गरम, ॾही ऐं मिठे में केचप लीमो भरे अची वई आहे कचौड़ी। ऐं हिकिड़ी मां ऑर्डर ॾिनी हुई अधे जेको आहे ॿी असांखे फ्री में असांखे ॾिनी, चई त मुंहिंजे तरफ़ां अथव। ट्राई कयूं था। जीअं हूंदी आहे खटी मिठी, ज़रा आप ट्राई करो। हमेशा वांगुरु मज़ेदार, खटी है मिठी भी है। सागर आप ट्राई करें। तो तक्कड़ बहुत होते, खाने तो दिया कर यार, मजा आया। स्पाइसी है। हाँ, सर को भी अच्छा लगा। इस असां कराची बर्गर ते अची आया आहियूं। मोहम्मद अली साहब चयो त कुझु शामी बर्गर खाऊं था ऐं लारकाने में ही मशहूर आहे कराची बर्गर। हिन में ॾिसो था केचप आहे ऐं ही मूंखे चॉट पसंदि आहे, कीन खटी चॉट आहे ऐं हिनजो सलाद बि ॾाढो पसंदि हूंदो आहे। सर मोहम्मद अली तव्हां ट्राई कयो पहिरियां। जी यार, क्रंच त शामी जी टेस्ट सुठी है। सर सागर आप ट्राई करें, कैसा लगा? क्या भाई, खाने तो दे। चीज तो बढ़िया है। चलो चलो मैं ट्राई करूँ इसको। एज ऑलवेज गुड, सुठो आहे। ओके गाइस, रॉयल चौक ते अची आया आहियूं। ही अल्पेक्स शोरमा आहे ऐं लास्ट टाइम जेको वीडियो ठाहियो हुयो असां सॼे लारकाना शोरमा ट्राई कया साईं, माना नंबर 1 ते हुयो। हुन वटि आया आहियूं, हिते शोरमा असां ट्राई कंदा आहियूं। 2 ऑर्डर कया आहिनि। कीअं लॻो? वाह यार, मज़ो अथसि। क्रंची भी है, फ्रेश भी है। इस वही बरकरार है। खाने तो दे। ये मेरा लाड़काने में जो है ना सबसे फेवरेट शोरमा ये है। बंदो बीफ पुलाव ते अची विया आहियूं ऐं हिते मां चपली कबाब ख़ासि करे हिन लाइ आयासीं। हिते पाकिस्तानी चौक ते ई आहे, हिते गली में ई आहे। चपली कबाब असां मोहम्मद अली चङो टाइम जो आहे न खाधा आहिनि ऐं सरसागर खे त ख़बर ई न आहे हिते चपली कबाब बि मिलंदा। सर आपको थींदो छा आहे, इहे ख़बर ई न आहे त चपली कबाब आहे छा? ही कबाब आहे, हिन में मथां हिकिड़ो टमाटर आहे ऐं ही मसालो ऐं ही ओहो अंदरां त माना वात में पाणी ईंदो हूंदो, पर हाणे अची हिते खाई सघो था पाकिस्तानी चौक। तो ट्राई था कयूं। नरम टेस्टी है। अच्छा, ये टेंडर है, मजेदार है, मथा क्रंची है। सही है। मुझे खास मजो ना आयो। सही है, खाया नहीं है ना मैंने, आदत हो जाएगी आस्ते आस्ते। स्ट्रीट फूड खाधो, हाणे भाई लास्ट में कुछ डिजर्ट कुछ मिठो असां ट्राई करण लाइ रॉयल चौक ते आया आहियूं। हिते फ्रूट चाट मिलंदी आहे, तो उहा ट्राई था कयूं। अचो। ओके गाइस, ही चाट अची वई आहे, मां जी घुराई आहे। क्या है? मिक्स फ्रूट है। अच्छा है। हाँ भाई, खाने तो दे। माइक खिलाएगा क्या? पकड़ के खड़ा हो भाई, असिस्टेंट का काम कर रहा है। चीज तो बढ़िया है। मजा आया। ओके गाइस, हाणे तक़रीबन 1000 रुपया पूरो थी वियो। लास्ट में 200 बचनि पास हुई। 130 जो हिकिड़ो आहे, माना 260 जो, माना 1000 रुपया पूरो थी वियो। कुल्फा फ्लेवर घुरायो आहे ऐं चॉकलेट फ्लेवर घुरायो आहे। ही गिलेटिलो आइसक्रीम आहे रॉयल चौक ते। लास्ट टाइम में वीडियो बि ठाहियो हुयो, टेस्टेड 10 फ्लेवर ऑफ आइसक्रीम हिन ई शॉप जो ठाहियो हुयो। हिन ई शॉप जी वरी आइसक्रीम जी क्वालिटी अलॻि हूंदी आहे। सर ट्राई कयो। तव्हां मोहम्मद अली आया हो हिते? ना, पहिरियों दफ़ो आहे। हिन जो टेस्ट कजो कीअं क्वालिटी सुठी है, क्वालिटी सुठी है। चॉकलेट का मजा आया है। ऐसा लग रहा है कि आइसक्रीम खा रहा ही नहीं हूँ, चॉकलेट है। बहुत अच्छे। ओके गाइस, जो असां अलॻि अलॻि ट्राई कयासीं। कोशिशि कई त 1000 में जेतिरी स्ट्रीट फूड मिलंदो असां खाऊं। तक़रीबन 3-4 आइटम खाधा। लास्ट में वरी असां जेको आहे सो डिज़र्ट में फ्रूट चाट खाधी ऐं हीअ आइसक्रीम खाऊं पिया।
सो उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो त लाइक कयो ऐं शेयर करे छॾियो। मिलूं था ॿिए कंहिं इंटरेस्टिंग वीडियो में। तंहिं वक़्तु ताईं अल्लाह हाफ़िज़।